अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म इमरान ख़ान कराची में जारी बदतरीन लोड शेडिंग जो नोटिस वठंदे के इलेक्ट्रिक जा मामला सुधारण जो हुकुम ॾेई छॾियो। गवर्नर सिंध इमरान इस्माइल वज़ीर आज़म सां मुलाक़ात करे खेसि सिंध में कोरोना वबा सूरत हाल ऐं बिजलीअ जी लोड शेडिंग बाबति आगाही ॾिनी। वज़ीर आज़म पारां वफ़ाक़ी वज़ीर असद उमर, शहज़ाद कासिम ऐं गवर्नर खे के इलेक्ट्रिक जा मामला सुधारण जूं हिदायतूं। कराची में लोड शेडिंग वारे मामले ते क़ौमी असेंबलीअ में हंगामो। हुकूमत ऐं अपोज़िशन हिक ॿिए खे ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो। हुकूमत ऐं PP मेंबर्स विच में ॾंदचक। वफ़ाक़ी वज़ीर उमर अयूब कराची में लोड शेडिंग जो ज़िम्मेवार सिंध हुकूमत खे करार ॾींदे चयो त के इलेक्ट्रिक सिंध जी सरज़मीन ते आहे ऐं सूबे में PP जी हुकूमत आहे, तंहिं करे के इलेक्ट्रिक खे ग़लति कम ते सज़ा ॾियण बि सिंध हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। राजा परवेज़ अशरफ चयो त नेपरा ऐं तवानाई सभु वफ़ाक़ वटि आहिनि। हिते सवाल कणक ऐं जवाबु चणा ॾिनो वञे थो। वज़ीर हरू भरू ऐवान खे तमाशो बणाए पंहिंजे वज़ीर आज़म जी बेइज़ती कराए रहिया आहिनि। क़ौमी असेंबली इजलास में वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद पारां उज़ैर बलोच जी JIT जा दस्तावेज़ साम्हूं आणण ते अपोज़िशन जो एहतजाज। PP मेंबर्स ऐवान मां वॉकआउट करे विया। मुराद सईद चयो त उज़ैर बलोच एतिराफ़ कयो त बिलावल हाउस जे भरपासां माण्हुनि खे हिरासा कयो ऐं 40 घर ख़ाली कराया। उज़ैर उहो बि एतिराफ़ कयो आहे त हू भत्ते जी रक़म आसिफ़ ज़रदारीअ जी भेण खे ॾींदो हुयो। मुराद सईद जी तक़रीर दौरान पीपल्स पार्टीअ जी शाज़िया सुमरो पंहिंजी हेडफोन खणी मुराद सईद ॾांहुं उछलाए छॾी। समूरे मुल्क में तालीमी इदारा 15 सेप्टेम्बर ते खोलण जो ऐलान। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद चयो आहे त सेप्टेम्बर जे पहिरें हफ़्ते ताईं सिहत जा मामला दुरुस्त थी विया त 15 सेप्टेम्बर खां तालीमी इदारा SOPs तहत खुली वेंदा। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शफ़क़त महमूद चयो त क्लासिस जो अंगु घटाइण ऐं हिकु ॾींहुं पढ़ाइण ऐं हिकु ॾींहुं मोकल कजे मुख़्तलिफ़ तजवीज़ूं गौर हेठां आहिनि। तालीमी इदारनि जूं ऑफ़िसूं अॻुवाट खोलण जी इजाज़त हूंदी। नवाबशाह डिप्टी कमिश्नर अबरार अहमद जाफ़र जी हिदायतुनि ते समूरे ज़िले जे असिस्टेंट कमिश्नर जे तरफ़ां खां SOPs ते अमल दरामद न करण वारी ट्रांसपोर्ट जे ख़िलाफ़ कार्रवाइयूं। 8 गाॾियूं चालान आई, जॾहिं त मुसाफ़िरनि खां वधीक किरायो वसूल करण वारनि ट्रांसपोर्टरनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं पिणु कयूं वयूं। कराची मलीर जे वेझो टारगेट किलर समेत 4 ॼणा गिरफ़्तार। जवाबदार फरहान अली, मोहम्मद बज़र, मोहम्मद आतिफ़, फरह शहज़ाद शामिल। जवाबदार फरहान अलीअ जो तालुक़ MQM लंदन सां आहे। CTD डिस्ट्रिक्ट नौशहर फेरोज़ पुलिस 5 ॾोहारी कुझु असले ऐं हिकु बोलान जेका कुझु ॾींहं अॻु फुर कई वई हुई समेत गिरफ़्तार। SSP नौशहर फेरोज़ इल्ताफ़ हुसैन लिगारी मोरो में हिकु हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 1 महीनो अॻु फुर कयल बोलान समेत 5 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।